दोस्तों रीडिंग कॉम्प्रीहेंशन मुकम्मल थी वई। हाणे पाण स्टार्ट कंदासीं स्पीकिंग खे। 1.2 में स्पीकिंग आहे। स्पीकिंग जीअं त ॻाल्हाइणु आहे, उन जे करे उन जी प्रैक्टिस तव्हां पाण कंदा। ऐं सिर्फ़ु तव्हांखे सिंधीअ में सम्झाईंदुसि। सभ खां पहिरीं थुल्हनि अख़रनि में जेको लिखियलु आहे 1.2 स्पीकिंग जे हेठियां, उनजो मतिलबु आहे त का बि मनसूबाबंदी करण जे लाइ जेका अंग्रेज़ीअ जी आम राइज ॿोली जेका अंग्रेज़ इस्तेमालु कंदा आहिनि, उनखे सम्झणु, उनखे सिखणु। उन खां पोइ लिखियलु आहे त 3 ॼणनि जो ग्रुप ठाहियो ऐं पोइ घटि में घटि हेठियां डायलॉग 3 दफ़ा तव्हां वरजायो ऐं हर भेरे पंहिंजा किरदार बि तब्दील करियो। यानी हिकिड़े भेरे सूमर थिए त ॿिए भेरे वरी उहो अयाज़ थिए, वरी टें भेरे जन्नत थिए, अहिड़े नमूने सां। हाणे हीउ जेको डायलॉग आहे, हीउ इम्तिहान खां पोइ हीउ 3 ॼणा जेके क्लास फेलोज़ आहिनि, सूमर, जन्नत ऐं अयाज़, इहे सलाह मशवरो कनि था मयाणी फॉरेस्ट घुमण जो। सूमर चवे थो त यार पंहिंजा इम्तिहान मुकमल थी विया आहिनि, छो न पाण मयाणी जो ॿेलो घुमणु हलूं। उहो ॿुधी जन्नत चवे थी, वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मूं पाण इन जे बारे में सोचियो पिए। अयाज़ वरी पंहिंजी थो नाड़े, हू चवे थो त यार छो न पाण को किनारो घुमणु हलूं, को समुंड जो किनारो। सूमर वरी चवे थो त यार मयाणी में घुमण जो मज़ो बि अची वेंदो ऐं पाण खे ईंदड़ साल जो जेको प्रोजेक्ट वर्क आहे, उन जी रिपोर्ट ठाहिण में पाण खे मदद मिली वेंदी। हुन जी ॻाल्हि ॿुधी पोइ अयाज़ चवे थो, हा यार वाक़ई मूंखे यादि आयो, उस्ताद पाण गुज़िरियल हफ़्ते चयो हो इन बाबति। पोइ वरी जन्नत चवे थी त मुंहिंजे ख़्याल में मयाणी जो ॿेलो घुमण ई सुठी ॻाल्हि आहे, पाण उते ई हलंदासीं। हाणे हेठि वरी लिखियलु आहे त तव्हां 3 ॼणनि जो ग्रुप ठाहियो ऐं अहिड़े नमूने सां तव्हां किथे को म्यूज़ियम घुमणु वञो था, उन बाबति जेको आहे सो तव्हां अहिड़े क़िस्म जा डायलॉग ठाहियो। ऐं जॾहिं तव्हां ठाहे वठो त पोइ वरी तव्हां उन्हनि जी प्रैक्टिस करियो घटि में घटि 3 दफ़ा ऐं हर भेरे तव्हां पंहिंजा किरदार बि मटायो। महिरबानी दोस्तों।